सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब ॿियो सबक़ 5 मायोसिस। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो पोएं सबक़ में असां माइटोसिस जे बारे में पढ़ियो हो, जेको उहो अमल आहे जंहिंमें कंहिं बि जानदार जी पंहिंजी वाध थिए थी, यानी ग्रोथ या डेवलपमेंट थिए थी। हिन सबक़ में असां मायोसिस जे बारे में पढ़ंदासीं। उहे अमल आहिनि जेके नस्ली अफ़ज़ाइश लाइ यानी नए जानदार जे पैदा थियण लाइ जेका जीव घड़नि जी वाध थींदी आहे या सेल डिवीजन थींदी आहे, उन जे बारे में आहे। सो अचो त असां हिन अमल खे ॾिसूं ऐं ॾिसूं त इहो कीअं थो थिए। नस्ली अफ़ज़ाइश सां वाध यानी रिप्रोडक्शन ग्रोथ, जंहिंमें नवां जानदार पैदा थींदा आहिनि। जानदार यानी जानवरनि ऐं ॿूटनि जे नस्ली वाध में उन्हनि जानदार जूं 2 जिन्स हुजणु ज़रूरी आहिनि, उन खां सवाइ नस्ली वाध कोन थींदी। जीअं तव्हां ॾिसो त जेकॾहिं हीउ पपीते जो को वण आहे त उन में हिकिड़ो मादा ऐं हिकिड़ो नर पपीते जो वणु हूंदो आहे, उन खां पोइ पपीतो जो फर थींदो आहे। इन्हनि ॿिन्ही जी निशानी इहा हूंदी आहे जो जेको मादा वणु हूंदो आहे उन में फर हूंदो आहे, यानी उन में फ्रूट लॻल हूंदो आहे पपीतो, पर जेको नर वणु हूंदो आहे उन में रुॻो गुल हूंदा आहिनि। अहिड़ी तरह असां पंहिंजे इर्द गिर्द ॾिसूं त ॻऊं ऐं ॾांद जी जोड़ी हुजणु ज़रूरी आहे, जीअं फर विछड़ो पैदा थिए। ॿिलियुनि जो बि जेकॾहिं ॾिसूं त ॿिलो ऐं ॿिली हुजणु ज़रूरी आहिनि, जीअं पुंगड़ा पैदा थियनि। अहिड़ी तरह कुतनि जा बि साॻी तरह आहिनि। कुकड़नि जा बि कुकड़ ऐं कुकड़ हुजणु ज़रूरी आहे, तॾहिं चूज़ो पैदा थींदो। ऐं अहिड़ी तरह इंसाननि में बि नर ऐं मादा हुजणु ज़रूरी आहिनि। नर ऐं मादा हूंदा तॾहिं जेको आहे उहो ॿिया जानदार ॿिया इंसान पैदा थींदा ऐं अहिड़ी तरह सां नसल वधंदो ऐं असांजो ख़ानदान ठहंदो। सो नस्ली अफ़ज़ाइश सां वाध लाइ ज़रूरी आहे त 2 जिन्सूं उन साॻे जानदार जूं हुजनि। नस्ली अफ़ज़ाइश में हिकिड़ा ख़ासि क़िस्म जा जीव घड़ा शामिल थींदा आहिनि। उन्हनि खे असां अफ़ज़ाइशी जीव घड़ा या जिन्सी जीव घड़ा सॾींदा आहियूं। संदन साइंसी नालो गैमेट्स आहे। गैमेट्स जानदार जे जिन्सी उज़वनि में ठहंदा आहिनि। नर यानी मेल गैमेट्स ऐं मादी यानी फीमेल गैमेट्स पाण में मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां शिकिल ॾिसो त मादा जेको गैमेट हूंदो आहे उनखे एग या ओवा चवंदा आहिनि, सिंधीअ में आनो चवंदा आहियूं। उन शिकिल कुझु हिन तरीक़े जी हूंदी आहे। ऐं जेको नर जो गैमेट हूंदो आहे उनखे असां नुतफ़ो या स्पर्मेटोज़ोन चवंदा आहियूं। उन शिकिल कुझु ईअं हूंदी आहे। अंग्रेज़ीअ में हिनखे रुॻो स्पर्म चवंदा आहिनि, पर सॼो नालो हिनजो स्पर्मेटोज़ोन आहे, या अंग्रेज़ीअ में हिनखे सिर्फ़ु स्पर्म बि सॾींदा आहिनि। नुतफ़ो ऐं आनो गॾु थी नओं जानवर ठाहिनि था। नुतफ़ो ऐं आनो जॾहिं गॾिजंदा आहिनि तॾहिं नओं जानवर ठहंदो आहे। ऐं उन अमल खे असां फर्टिलाइज़ेशन चवंदा आहियूं। सिंधीअ में फर्टिलाइज़ेशन खे फरजणु या गभजणु या ढुको थियणु चइबो आहे। वारो जीअं असां पोएं दफ़े ॾिठो त माइटोसिस में जेका डेवलपमेंट आहे उन जे लाइ यानी वाध जे लाइ हिकिड़े घरड़े मां 2 घरड़ा ठहंदा आहिनि। ऐं जेको हिनखे असां पेरेंट सेल चवंदा आहियूं यानी माइटाणो जीव घरड़ो चवंदा आहियूं। उन माइटाणे जीव घरड़े मां धीअर जीव घरड़ा ठहंदा आहिनि, यानी डॉटर सेल ठहंदा आहिनि। पर हिन अमल में जेको असां ॾिसी रहिया आहियूं, जेको नस्ली अफ़ज़ाइश सां वाध आहे, उन में जेको माइटाणो जीव घरड़ो आहे उहो गैमेट ठाहींदो आहे, यानी माइटाणे जीव घरड़े मां गैमेट ठहंदा आहिनि। ऐं इन अमल सां जेको आहे रिप्रोडक्शन ग्रोथ थींदी आहे। माइटाणे जीव घरड़े मां गैमेट जे ठहण जे अमल खे मायोसिस चइबो आहे। The process of formation of gamete from parent cell is called meiosis. हाणे तस्वीरी तौर ते ॾिसो त असांखे मादा मां एग मिलियो ऐं नर मां स्पर्म मिलियो। उहे जॾहिं ॿई मिलंदा त उन्हनि जी फर्टिलाइज़ेशन थींदी, यानी गभजण या फरजण जो अमल थींदो, ऐं उन मां जेको आहे नओं जानदार पैदा थींदो। हाणे अचो त हिते थोरो हिसाबु लॻायूं असां क्रोमोज़ोम्स जो। असांखे ख़बर आहे त इंसान जे हर जीव घड़े में क्रोमोज़ोम्स हूंदा आहिनि ऐं उनजो तइदादु 46 हूंदो आहे, यानी 46 क्रोमोज़ोम्स हिते हूंदा ऐं 46 क्रोमोज़ोम्स मर्द जा हूंदा। उन खां पोइ हाणे छा थो थिए जो जॾहिं उहे क्रोमोज़ोम्स अचनि था असांजे एग में ऐं स्पर्म में, त उते बि ज़ाहिर 46 हूंदा। पोइ जॾहिं 46 क्रोमोज़ोम्स हिते थिया, 46 हिते, हाणे उहे ॿई गॾिया हिते अची ॿई गॾु मिली विया त घणा थींदा? 46 46 92।
त इन जो मतिलबु त 92 क्रोमोज़ोम नए जानदार में ईंदा। पर असांखे ख़बर आहे त इंसान जे जीव घड़े में सिर्फ़ु 46 क्रोमोज़ोम्स हूंदा आहिनि, सो 92 नथा थी सघनि। उनजे करे 92 जी जेका अंग आहे, अदद आहे, उहो ग़लति आहे। इहा असां ग़लति पिया था चऊं। थींदो असल में छा आहे, जो जेको मेयोसिस जो अमल आहे, उन में जेको गेमेट ठहंदो आहे, उन में 46 जीव घड़ा घटिजी ऐं 23 थी वेंदा आहिनि। हितां जेको आहे उहो 46 मां घटिजी ऐं 23 थी वेंदा। हितां त 46 ईंदा, पर हिते घटिजी हिन अमल खां पोइ ऐं 23 थींदा। यानी जीव घड़नि जो तइदादु घटिजी थो वञे, ऐं हिते असांजो जेको आहे फर्टिलाइज़ेशन खां पोइ असांखे टोटल 46 थो मिले, जेको 23 ऐं 23 जो जोड़ आहे। छाकाणि त गेमेट में क्रोमोसोम जो तइदादु घटिजे थो, मायोसिस जो अमल तख़फ़ीफ़ वारी विरासत आहे। मायोसिस इज़ रिडक्शन सेल डिवीजन, यानी सेल डिवाइड त थिए थो, पर उन में रिडक्शन थी थिए। जीव घड़ो टुटे थो, विर्छ थी थिएसि, पर उन में जेको आहे उहो क्रोमोसोम जो तइदादु घटिजे थो। उनजे करे असां उनखे रिडक्शन सेल डिवीजन चवंदा आहियूं। मायोसिस 2 मरहलनि मां गुज़रंदी आहे। सभिनी खां पहिरीं इंटरफेस थींदो आहे, उहो बिल्कुलु ओड़ी तरह हूंदो आहे जहिड़ो असां माइटोसिस में ॾिठो। उन खां पोइ मायोसिस 1 थींदो आहे, यानी पहिरियों दौरु शुरू थींदो आहे मायोसिस जो। उन खां पोइ साइटोकिनेसिस थींदी आहे, जंहिंखे असां इंटरकिनेसिस चवंदा आहियूं। ऐं उन इंटरकिनेसिस खां पोइ वरी मायोसिस जो ॿियो दौरु शुरू थींदो आहे, जंहिंखे असां मायोसिस 2 चवंदा आहियूं। ऐं उन खां पोइ वरी साइटोकिनेसिस थींदी आहे। यानी जेकॾहिं असां ॾिसूं त सभिनी खां पहिरीं इंटरफेस में गैप 1, सिंथेसिस गैप 2, उन खां पोइ असांखे ख़बर आहे त मायोसिस में कहिड़ा हूंदा आहिनि, पंहिंजो मान, अजरक टोपी, प्रोफेज़, मेटाफेज़, एनाफेज़, टेलोफेज़, पर हिते सभिनी खे हिकु हिकु लॻल आहे। उन खां पोइ असांजी जेको आहे उहो इंटरकिनेसिस थी थिए, ऐं उन खां पोइ जेको आहे मायोसिस 2 जो अमल शुरू थो थिए। उन में वरी प्रोफेज़ शुरू थो थिए, प्रोफेज़ खां पंहिंजो मान, अजरक टोपी, प्रोफेज़, मेटाफेज़, एनाफेज़ ऐं टेलोफेज़। उन खां पोइ जेको आहे वरी साइटोकिनेसिस थिए थी, ऐं जेको आहे असांखे नवां जीव घड़ा मिलनि था। अहिड़ी तरह जीव घड़ जी विर्छ पूरी थिए थी मायोसिस में। हाणे अचो त असां ॾिसूं त इहे ॿई अमल कीअं था थियनि, ऐं हिन में असांजा जेके ही अमल आहिनि अलॻि अलॻि, उहे कीअं था थियनि। बारो असां ॾिठो त मादे मां असांखे 23 क्रोमोसोम्स मिलनि था। ही मूं मादे जा क्रोमोसोम्स ॾेखारिया आहिनि। तव्हां इहो ॾिसंदव त क्रोमोसोम्स जेके हिकिड़े जीव घड़े में हूंदा आहिनि, उहे हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि। यानी असां वटि बि जेके 46 क्रोमोसोम्स आहिनि, उहे सभु हिकु जहिड़ा या हिकु जेतिरा न हूंदा आहिनि। कुझु नंढा हूंदा आहिनि, कुझु वॾा हूंदा आहिनि, ऐं हर कंहिंजी शेप मुख़्तलिफ़ थी सघे थी। अहिड़ी तरह 23 क्रोमोसोम असांजा मादे जे जीव घड़े में आया, ऐं नर जे जीव घड़े मां बि 23 क्रोमोसोम्स आया। हाणे उन्हनि में जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा क्रोमोसोम्स जेके आहिनि। हाणे उन खां पोइ छा थींदो आहे, जॾहिं असां ॾिसंदा आहियूं सिंथेसिस जो अमल थींदो आहे, जंहिंमें जीव घड़नि में क्रोमोसोम्स जी कॉपी ठहंदी आहे, जेका हू बहू इन्हनि जो नकुलु ठहंदी आहे। त हिननि जो बि नकुलु ठहंदो ऐं हिननि जो बि नकुलु ठहंदो। हाणे जॾहिं नकुलु ठही वियो ऐं उहे क्रोमोसोम्स वेझो अची विया, त असां ॾिसंदासीं त हीअ असां वटि क्रोमोसोम्स जो पेड़ ठही वेंदो। असां हिननि खे हर कंहिं क्रोमोटिड चवंदा आहियूं, ऐं हिननि खे असां सिस्टर क्रोमोटिड चवंदा आहियूं। ऐं इहे ॿई हिकु ॿिए जो नकुलु हूंदा आहिनि, ऐं हू बहू हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। अहिड़ी तरह 23 पेयर्स असां वटि जेको आहे उहो मादे मां ठहिया, ऐं 23 पेयर्स असांजा नर मां ठहिया क्रोमोसोम्स जा। ऐं हिन में जेको आहिनि कुझु हिकु जहिड़ा आहिनि, ऐं जेकॾहिं ॾिसूं त हीअ ॿई पाण में मुख़्तलिफ़ आहिनि, पर हीअ ॿई हिकु जहिड़ा आहिनि। अहिड़ी तरह हीअ ऐं हीअ हिकु जहिड़ा आहिनि, पर हीअ ऐं हीअ हिकु जहिड़ा कोन्हनि, सो हिन में हिकु जहिड़ा क्रोमोसोम्स मौजूदु आहिनि। हिन में जेके हिकु जहिड़ा क्रोमोसोम्स हूंदा आहिनि, सिर्फ़ु उहे ई हिकु ॿिए जे वेझो ईंदा आहिनि, बग़ैर हिकु जहिड़ा हिकु ॿिए जे वेझो न ईंदा आहिनि। अहिड़ी तरह इहे जोड़ियूं जेके सिस्टर क्रोमोटिड्स जूं ठहियल हूंदियूं आहिनि, उहे जेके हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजे वेझो अची वेंदियूं आहिनि। ऐं उन्हनि 23 जोड़ियुनि मां असांखे 46 क्रोमोसोम्स मिलंदा आहिनि, पर पेयर्स जेके हूंदा आहिनि, पेयर्स जा पेयर्स, उहे जोड़ियुनि जूं जोड़ियूं, उहे असांखे 23 मिलंदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त ही जेके हिकिड़े क्रोमोसोम्स जा
हिकिड़े ई पेर जा ॿ हिसा आहिनि जंहिंखे असां सिस्टर क्रोमोटिड चवंदा आहियूं, उहे हू बहू साॻिया यानी आइडेंटिकल हूंदा आहिनि। पर जेकॾहिं हिकिड़ो ही पेर ॾिसूं ऐं हिकिड़ो ही पेर ॾिसूं त उहे हिकु जहिड़ा त आहिनि पर आइडेंटिकल कोन्हनि। उनजे करे असां उनखे मुशाबह या सिमिलर चवंदा आहियूं ऐं उनजो नालो असां होमोलॉगस क्रोमोसोम्स रखियो आहे। सो ही ॿई होमोलॉगस आहिनि पर ही ऐं ही जेके आहिनि उहे आइडेंटिकल आहिनि, उहे सिस्टर क्रोमोटिड्स आहिनि। होमोलॉगस क्रोमोसोम्स नकल थियल क्रोमोसोम्स मां उहे जेके बनावट, माप ऐं ॻंढिजण जी जाइ में हिकु जहिड़ा यानी मुशाबह हुजनि ऐं जोड़ियूं ठाहिनि, उन्हनि खे चइबो आहे। उन मां हिकु नर मां ईंदो आहे, हिकु मादीअ मां ईंदो आहे। Homologous chromosomes are paired chromosomes. They essentially have the same gene sequence, loci, gene position, centromere location, and chromosomal length. यानी उनकी length भी सागी है। The homologous pair is comprised of a paternal chromosome, यानी नरमायल chromosome, and a maternal chromosome, या मादेमायल chromosomes में ठहियल हूंदो आहे। वारो अचो त हाणे असां मायोसिस जे पहिरें अमल जी थोरी हिकिड़ी वीडियो ॾिसूं ऐं ॾिसूं त उहो अमल थिए कीअं थो ऐं हुनजा कहिड़ा हिसा थियनि था। असां इंटरफेस कोन ॾिसंदासीं छो की इंटरफेस बिल्कुलु उन तरीक़े जो हूंदो आहे जहिड़ो असांजो माइटोसिस में थींदो आहे। जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि जेको आहे उहो प्रोफेज़ पहिरियों शुरू थियो, जोड़ियूं असांजे युग में ठही वियूं, सेंट्रोमेयर जा जेके आहिनि उहे असांजा तंतूं ठही वियूं। होमोलॉगस पेयर हाणे ठही विया जेके हिक ॿिए जे वेझो अची विया, उन्हनि खे असां टेट्रेड चवंदा आहियूं छो त चारि चारि थी वेंदा आहिनि। सो इहे टेट्रेड जेको आहे उहे ठही विया। हिन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि तव्हां जेकॾहिं ॾिसो त जेको टेट्रेड ठहियो उन में हिकिड़ो कमु थींदो आहे क्रॉसिंग ओवर जंहिंखे चवंदा आहिनि। उन में छा थींदो आहे जो कुझु हिसो हिननि जेको जोड़ियुनि में जो हिक ॿिए में अदली बदली थींदो आहे, मटा सटा थींदो आहे, इनखे असां क्रॉसिंग ओवर चवंदा आहियूं। इहो मायोसिस जो अहम हिसो आहे। उन खां पोइ न्यूक्लियर एनवलप जेको आहे उहो टुटी पियो ऐं सेंट्रियोल्स जेके आहिनि उहे कुतुबनि में ईंदा, उहे वधणु जेको आहे शुरू कंदा, उन्हनि जो तंतु जेके आहिनि। उन खां पोइ उन छिकींदा हिननि खे प्रोमेटाफेज़ में जेके असांजा क्रोमोसोम्स जूं जोड़ियूं ठहियल आहिनि या टेट्रेड्स ठहियल आहिनि उन्हनि खे। उन खां पोइ छा कंदा, उनखे छिके ऐं हिकिड़े सिधी लीक में बीहारींदा। पर उन खां पहिरीं हिकिड़ो ॿियो ख़्यालु कजो त माइटोसिस में जेके पकड़ींदा आहिनि तंतू उहे हिकिड़े सिस्टर क्रोमोटिड खे ऐं ॿिए खे पकड़ींदियूं आहिनि, पर मायोसिस में सॼे जोड़ी खे पकड़ींदियूं आहिनि। हिकिड़ो हिकिड़ी जोड़ी खे पकड़ींदो आहे त ॿियो वरी ॿी जोड़ी खे पकड़ींदो आहे। हिकिड़े कुतुब मां हिकिड़ी जोड़ी पकड़जंदी आहे, ॿिए कुतुब मां ॿी जोड़ी पकड़जंदी आहे। सो हाणे असांजो मरहलो आहे त उन्हनि खे छिके ऐं हिकिड़ी सिधी लीक में बीहारियूं जंहिंखे असां मेटाफेज़ प्लेट चवंदा आहियूं। इहो असांजो मेटाफेज़ हो। इन खां पोइ असां ॾिसंदासीं त हिन में मुख़्तलिफ़ सीक्वेंसिस थी सघनि थियूं, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहे अलॻि थी सघनि था। उन खां पोइ एनाफेज़ शुरू थींदो जंहिंमें तंतु उन्हनि खे छिके अलॻि अलॻि कंदियूं। हिते तव्हां ॾिठो त बजाए हिन जो क्रोमोटिड्स अलॻि थियनि, सॼे जा सॼा क्रोमोसोम जेके आहिनि जा पेर उहे असांजा जेके आहिनि उहे अलॻि अलॻि थिया आहिनि। उन खां पोइ जेको आहे उहो असांजो टेलोफेज़ हिन ते ख़तमु थी वियो। उन खां पोइ छा थींदो, उन खां पोइ असां ॾिसंदासीं साइटोकिनेसिस जे फेज़ खे। उन खां पहिरीं असां ॾिसूं त मायोसिस 1 जा ख़ासि अमल छा आहिनि, छो त मायोसिस 1 इन ते ख़तमु थी चुको आहे। हिकु जहिड़नि क्रोमोसोम्स यानी होमोलॉगस क्रोमोसोम जूं जोड़ियूं पाण में मिली चौड़ा ग्रुप यानी टेट्राड ठाहिनि था। इन अमल खे असां स्नैप्सिस चवंदा आहियूं। क्रोमोसोम्स जी जोड़ियुनि जे कुझु हिसनि जी मटासटा यानी क्रॉसिंग ओवर थिए थी। एनाफेज़ में क्रोमोटिड जे बदिरां हिकु जहिड़नि क्रोमोसोम्स जूं जोड़ियूं कुतुबनि जे ॾांहुं छिकजनि थियूं। टेलोफेज़ खां पोइ अॻियों मरहलो आहे साइटोकिनेसिस जो। असां ॾिसी चुका आहियूं त साइटोकिनेसिस में स्पिंडल फाइबर जो जोड़ियुनि खे छिके ऐं अञा बि हिक ॿिए खां परे कंदा आहिनि ऐं उनखे एतिरो छिकींदा आहिनि जो उहे वरी क्रोमोटीन्स में यानी सॼनि तंदुनि में तब्दील थी वेंदियूं आहिनि। उन खां पोइ जेको परदो आहे सेल न्यूक्लियस जो यानी मर्कज़ जो परदो उहो ठहणु शुरू थी वेंदो आहे ऐं उन खां पोइ स्पिंडल फाइबर्स जेके आहिनि उहे गुम थी वेंदा आहिनि ऐं हिते खांचो ठहंदो आहे ऐं खांचो उहो वधणु शुरू थींदो आहे ऐं उन ग्रू जे वधण जे करे ही ॿई हिसा जेके आहिनि उहे अलॻि थी वेंदा आहिनि ऐं असांखे ॿ सेल मिली वेंदा आहिनि। अचो त असां ॾिसूं हिन खे अमल खे। सो असां ॾिठो त मेम्ब्रेन ठही वियो, क्रोमोटिन्स ठही विया, हाणे ही गाइब थी वियूं ॿई जोड़ियूं।
स्पिंडल फाइबर जूं ऐं हिते जेको आहे जो फरो ठही वियो ऐं उन खां पोइ फरो मां हीअ ॿई हिसा अलॻि थी विया। इन खां पोइ जेको आहे हाणे फेज़ शुरू थींदो, हिते तव्हां ॾिसी सघो था माइटोसिस 2 जो। माइटोसिस 2 में तव्हां वरी ॾिठो त वरी सेंट्रोम्स जी जोड़ी ठही वई ऐं उहे वरी कुतुबनि जी तरफ़ विया, इहो प्रोफेज़ आहे। कुतुबनि जे तरफ़ वञी इहो प्रोफेज़ 2 आहे, वरी ॿियो दफ़ो फेज़ थींदो। उन खां पोइ प्रोमेटाफेज़ आहे, जंहिंमें हीअ छिकजी असां वटि ईंदा हिकिड़ी सिधी लीक में, जंहिंखे असां चवंदा आहियूं त इहे अची विया हाणे असां वटि मेटाफेज़ प्लेट में। ॿ मेटाफेज़ प्लेट ठहियूं ऐं ॿई सिधी लीक में अची विया। उन खां पोइ स्पिंडल फाइबर्स उन्हनि ॿिन्ही खे छिकणु शुरू कयो पंहिंजनि पंहिंजनि कुतुबनि जी तरफ़ एनाफेज़ में, ऐं उन खां पोइ टेलोफेज़ आयो, जंहिंमें जेको आहे उहो हाणे असां वटि वरी उहा साॻी पोज़ीशन अची वई जो मेम्ब्रेन ठहिणु शुरू थियो। उन खां पोइ साइटोकिनेसिस जो ॿियो मरहलो आयो ऐं साइटोकिनेसिस जे ॿीहर मरहले खां पोइ असांखे 1 2 3 4 जीव घड़ा मिली विया। 1 मां 4 जीव घड़ा ठही विया। हाणे असां जेकॾहिं मुख़्तसिर तौर ते ॾिसूं त असां ॾिठो त इंटरफेज़ में जेके जोड़ियूं ठहियूं, नकुल तयारु थिया ऐं उन खां पोइ जेको आहे ॿई होमोलॉगस जोड़ियूं पाण में गॾु थियूं उन्हनि सेल्स में। उन खां पोइ मायोसिस 1 में हिकिड़ी जोड़ी अलॻि थी वई हिकिड़े सेल में ऐं ॿी जोड़ी अलॻि थी वई ॿिए सेल में। उन खां पोइ छा थियो जो मायोसिस 2 जो अमल थियो। उन मायोसिस 2 जे अमल में हीअ जेका होमोलॉगस जोड़ीअ जा 2 क्रोमेटिड आहे उहे ॿई क्रोमेटिड्स पाण मां अलॻि अलॻि थी विया ऐं इन तरह ॿिए जोड़ी मां बि ॿई क्रोमेटिड्स अलॻि अलॻि थी विया। सो असांखे 4 सेल्स मिली विया जंहिंखे असां गैमेट्स चवंदा आहियूं। सिस्टर क्रोमेटिड हिन में सेपरेट थी विया। पर यूनानी ॿोलीअ जा कुझु प्रीफिक्सिस इस्तेमालु थींदा आहिनि जॾहिं असां अददी ख़ुसूसियतूं ॿुधाईंदा आहियूं कंहिं बि साइंस जे शइ जूं। जीअं असां जेकॾहिं कार्बन मोनोऑक्साइड चवंदासीं त मतिलबु हिकिड़ो कार्बन ऐं हिकिड़ो हुन में ऑक्सीजन जो एलिमेंट हूंदो उन मुरकब में। जेकॾहिं कार्बन डाइऑक्साइड चवंदासीं त हुन में 2 ऑक्सीजन हूंदा। सो अहिड़ी तरह उहे मोनो ऐं डाइ जेके आहिनि उहे प्रीफिक्सिस आहिनि, यानी लफ़्ज़नि जूं अॻियाणियूं आहिनि ऐं उहे हुनजी तइदाद खे ॿुधाईंदा आहिनि त हुन में कहिड़ी शइ केतिरी आहे। सो उहे आम तौर ते जेके इस्तेमालु थींदा आहिनि उहे आहिनि मोनो, डाइ, ट्राइ, टेट्रा, पेंटा, 1 2 3 4 5, हेक्सा, हेप्टा, ऑक्टो, एना, डेका, 6 7 8 9 10। उन खां अलावा थींदा आहिनि हेमी, हिन जो मतिलबु आहे हाफ यानी अधु, ऐं पोली यानी पोलीमेर असां ॿुधो हूंदो, हिन जो मतिलबु आहे मैनी यानी घणा, ऐं हैप्लो जो मतिलबु आहे सिंगल या सिंपल या अकेलो या सादो। सो इहे लफ़्ज़ असां साइंस में अक्सर इस्तेमालु कंदा आहियूं ऐं प्रीफिक्सिस इस्तेमालु थींदा आहिनि। सो हिन में जेकॾहिं तव्हां ॾिसो त हिते असां वटि 2 क्रोमोज़ोम्स आहिनि, नकुल तयारु थी चुको आहे, उन करे हिनखे असां डायप्लॉइड चवंदा आहियूं यानी 2 क्रोमोज़ोम्स वारो। उन खां पोइ असां जॾहिं अॻियां ॾिसो त हिते असां वटि 4 क्रोमोज़ोम्स, छो त तव्हां ॾिठो न जोड़ियूं हिकु जहिड़ियूं जेके आहिनि हिकु ॿिए सां गॾिजी वियूं, होमोलॉगस हुयूं, त उनखे असां टेट्राइड चवंदा आहियूं। टेट्रा जो मतिलबु 4 हूंदो आहे। उन खां पोइ हिते वरी असां वटि डायप्लॉइड ठही विया, छो त हिन में 2 आहिनि। ऐं उन खां पोइ आख़िर में जेके असांखे गैमेट्स मिलिया उहे हेप्लॉइड आहिनि। हेप्लॉइड जो मतिलबु आहे त अकेला या सादा। आख़िर में असां मायोसिस जे ज़रिए नस्ली अफ़ज़ाइश वारी वाध जेका थिए थी या जीव घरनि जी विरछ थिए थी उन ते हिकिड़ो नज़र विझूं था। सभिनी खां पहिरीं असां वटि गैप 1 जो अमल आहे, जंहिंमें असांजो जीव घरड़ो वधे थो। उन खां पोइ सिंथेसिस जो मसइलो आहे, जंहिंमें डुप्लीकेशन थी थिए। उन खां पोइ G2 गैप 2 जो मसइलो आहे, जंहिंमें अञा वधीक वाध थी थिए ऐं कुझु नवां ऑर्गेनल ठहनि था। उन खां पोइ प्रोफेज़ 1, हाणे असां ॾिठो त छा थो थिए प्रोफेज़ 1 में। उन खां पोइ मेटाफेज़ 1, एनाफेज़ 1, टेलोफेज़ 1 ऐं उन खां पोइ असांजो जेको आहे साइटोकिनेसिस थी थिए। उन जे करे हिन हिकिड़े जीव घरड़े मां जेको हितां शुरू थियो उन मां असांखे 2 जीव घरड़ा मिली विया। उन खां पोइ उहे जेके 2 जीव घरड़ा असांखे मिलिया हिकिड़े मां, उन्हनि में हर कंहिं में वरी जेको आहे मायोसिस जो अमल थिए थो, साॻे अमल थियनि था प्रोफेज़, मेटाफेज़, एनाफेज़ ऐं टेलोफेज़, हिन में ऐं हिन में। ऐं हर हिकु जेको आहे उन खां पोइ जेको आहे उहो टेलोफेज़ 2 खां पोइ ट्विन्स में तब्दील थी थो वञे।
उन खां पोइ वरी साइटोकिनेसिस थी थिए ऐं साइटोकिनेसिस में हर ट्विन जेको आहे उहो हिकिड़े हिकिड़े अलॻि जीव घरड़े में तब्दीली थो थी वञे। सो असांखे हिन हिकिड़े जीव घरड़े मां या हिन हिकिड़े जीव घरड़े मां सम्झो 4 जीव घरड़ा मिलिया। हिते असांजो जेको हो उहो डाइप्लॉइड हो, उन डाइप्लॉइड मां असां वटि जेको आहे उहो विच में टेट्राइड थी वियो ऐं उन खां पोइ आख़िर में वरी जेको आहे असांजो जेके मिलिया उहे 4 जीव घरड़ा जेके हैप्लॉइड हुया। मायोसिस चकरदार न आहे पर माइटोसिस चकरदार आहे, छो त उहो साॻियो जीव घरड़ो वरी जेको आहे उहो वाध करे थो, वरी उन में माइटोसिस थिए थी। हिन में उहो साॻियो जीव घरड़ो वरी वाध नथो करे सघे, छो त हुनखे फर्टिलाइज़ेशन जो अमल करणो आहे। वारो अञे ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।